तेरे रास्ते होंगे। खुश खुश मेरा बाबा खुश। इंडिया जूं बॉर्डर जूं बतियूं माशाल्लाह। पाकिस्तान ऐं इंडिया जो दंग। वाह बाक़ाइदा इंडिया जो बॉर्डर समुंदर वरी बत्तियूं लाइटिंग ऐं वरी मंदर चोटीअ ते ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो तमामु बहितरीनु सयालाना साहब कीअं थो नज़ारो नज़र अचे? ज़बरदस्त फंटास्टिक। हाँ वाह वाह ज़बरदस्त। ॾींहं जो अञा ॿियो हूंदो आहे, राति जो अञा भली बहितर रहंदो पवंदो। बिल्कुलु हा। ये परियां इंडिया जूं माना बतियूं भई जेका लाइटिंग आहे न ॾाढी भली पई रहे। मामा कीअं नज़ारो? ज़बरदस्त ख़ूबसूरत नज़ारो आहे साईं। नज़ारो कीअं थो नज़ारो भाई? वाह ॾाढो साईं दादा हिते माण्हू जेको ॾींहं जो अचे न 4-5 बजे खां ॾाढो मज़ो अचे थी अञा बहितरीनु कैसे नज़ारा नज़र आ रहा है? हाँ ये तो भाई मज़ो हाँ। इधर इंडिया ही पाकिस्तान है दंग। हाँ तमामु बहितरीनु आहे यार। हेलो वालेकुम सलाम दरबार साहब। दरबार साहब मानो करने और बनते हैं अल्हम्दुलिल्लाह। और ठीक है कुछ शहर में जोड़ियां जो है वीडियो पर भी गांव कौड़ा रख मत
ಮಿನಾನೇ ಹಲ್ಲು ಹಣ್ಣು ಹಾಂ